इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह जो मौक़ूफ़ियात पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश 10 रबीउल अव्वल ते थी ऐं इब्न जरीर तबरी वग़ैरह 12 रबीउल अव्वल बि क़रार ॾिनी आहे। अक्सर अहले इल्म जो बि इहो मौक़ूफ़ात 9 रबीउल अव्वल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ पैदाइश जी तहक़ीक़ ऐं मशहूर वाक़िअनि जी छा हैसियत आहे? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन अम्मा बाद। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका तारीख़ पैदाइश आहे इन में अहले इल्म जो काफ़ी इख़्तिलाफ़ आहे। बाज़ उलमा जो इहो मौक़ुफ़ आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका पैदाइश आहे इहा 9 रबीउल अव्वल ते थी, जंहिंमें जेको आहे इब्न कसीर रहमतुल्लाह अलैह जो मौक़ूफ़ियात पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश 10 रबीउल अव्वल ते थी ऐं इब्न जरीर तबरी वग़ैरह 12 रबीउल अव्वल बि क़रार ॾिनी आहे। कुझु उलमा जो मौक़ुफ़ इहा आहे त 8 तारीख़ आहे। हाणे इन्हनि तारीख़नि मां जेको सही तरीन ॻाल्हि कहिड़ी आहे कि कहिड़ी तारीख़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका विलादत थी, त दर हक़ीक़त जेको आहे इहो जे तारीख़ जे हवाले सां ॾिठो वञे ऐं हिकिड़े फ़ज़ीलतु शेख जेको आहे महमूद तलात उन्हनि जी तारीख़ की किताबु आहे तारीख़ दुवल अरब वल इस्लाम, उन में उन्हनि 9 तारीख़ खे इख़्तियार कयो आहे ऐं अक्सर अहले इल्म जो बि इहो मौक़ूफ़ात 9 रबीउल अव्वल आहे। हाणे सही मौक़ुफ़ बि इहो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ विलादत 9 रबीउल अव्वल आहे। इन जी दलील छा आहे? हिकिड़ो मिस्र जा आलिम आहिनि महमूद पाशा, फ़ल्कियात जा माहिर आहिनि, उन्हनि तहक़ीक़ हिकिड़ी कई आहे जेका हिजरी तारीख़ आहे ऐं जेका ईसवी तारीख़ आहे ॿिन्हिनि खे जेको आहे इन जो तक़ाबुल करे त चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जे असां ईसवी तारीख़ ॾिसूं था त जेका ईसवी तारीख़ में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत उहा 20 अप्रैल 571 ईस्वी आहे। इहा कीअं ख़बर पई? छो त चवनि था त 10 हिजरी जॾहिं हुई त उन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुटु इब्राहीम जी वफ़ात थी त ऐं उन ॾींहुं जेको आहे इहो सिज ग्रहण लॻो। उन वक़्तु 10 हिजरी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि तक़रीबन 63 साल हुई। इहो जेको हाणे जेको फ़ल्कियात जे हिसाब सां इहो तायन त थी वञे थो त जॾहिं ईसवी तारीख़ में सिज ग्रहण लॻो त उन वक़्तु तारीख़ कहिड़ी हुई ऐं वक़्तु कहिड़ो हुयो, त उता तारीख़ इहा अचे थी त 7 जनवरी 632 ईस्वी 8:30 बजे सुबुह सिज ग्रहण लॻण जो जेको वक़्तु हुयो। उहो चवनि था त असां जॾहिं हाणे कमरी 63 साल पोइते वञूं, ईसवी तारीख़ खे साम्हूं रखी करे कमरी 63 साल पोइते वञूं था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जो ईसवी साल थिए थो 571। 571 जे ईसवी साल आहे त असां 571 में ॾिसंदासीं त हाणे उलमा में यानी कि कुझु शयुनि में इत्तिफ़ाक़ आहे विलादत जे हवाले सां। पहिरीं हिन शइ में इत्तिफ़ाक़ आहे कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत सूमर जे ॾींहुं थी ऐं इहा सही हदीस में आहे, सही बुख़ारी में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सूमर जे ॾींहुं जो ज़िक्र कयो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ाका यौमुन वुलिदतु फ़ीह कि सूमर जे ॾींहुं मुंहिंजी पैदाइश थी आहे। ऐं ॿियो इहो तक़रीबन इत्तिफ़ाक़ आहे त रबीउल अव्वल जो महीनो हुयो। त हाणे जॾहिं हू चवनि था 571 में असां ॾिसूं था त रबीउल अव्वल जेको आहे उहो अप्रैल में अचे थो ऐं रबीउल अव्वल जी जेका पहिरीं तारीख़ आहे उहा 12 अप्रैल ते थिए थी। जे 12 अप्रैल ते पहिरीं तारीख़ आहे त हाणे उलमा जो ज़्यादातर मौक़ुफ़ 8 ऐं 12 तारीख़ जे दरमियान, कुझु 8 चवनि था, कुझु 9 चवनि था, कुझु 11, 10, कुझु 10 चवनि था, कुझु 11, कुझु 12। त उहो चवनि था हाणे असां ॾिसूं त रबीउल अव्वल जी जेके 10 ॾींहं आहिनि शुरू वारा 12 अप्रैल खां वठी 20 अप्रैल जे दरमियान त कहिड़े ॾींहुं जेको आहे सूमर जो ॾींहुं अचे थो, छो जो इहो सूमर जो ॾींहुं त मुतफ़क़ आहे। त चवनि था सूमर जो ॾींहुं ख़ाली 9 तारीख़ ते अचे थो। इन खां अलावा ॿिए के जेकियूं बि तारीख़ूं आहिनि न 8 न 10 न 11 न 12 कंहिं बि ॾींहुं सूमर वारो ॾींहुं नथो अचे। त जॾहिं असां जेको इख़्तिलाफ़ी शइ आहे उनखे हिकिड़ी इत्तिफ़ाक़ी शइ जी तरफ़ जॾहिं रुजू कयूं था ॿिन्हिनि तारीख़ुनि खे मिलाए करे त तायुन इहो ई थिए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका पैदाइश आहे 9 रबीउल अव्वल आहे। ऐं जेको बरेलवी आलिम आहे अहमद रज़ा ख़ान, ऐं बरेलवी तक़रीबन उन्हनि जे फ़िरक़े जो मुअसिस आहे,
उन 8 तारीख़ चयो आहे पंहिंजे फतावा में, जिल्द नंबर 26 में उन 8 तारीख़ जो तयन कयो आहे। त सही मौक़ुफ़ इहो आहे त 9 तारीख़ जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ विलादत आहे ऐं 12 रबीउल अव्वल जेका आहे उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ वफ़ात आहे। बाक़ी जेको सुवाल जो ॿियो हिसो आहे त कहिड़ा वाक़ियात थिया, वाक़ियात तारीख़ जे ऐं सीरत जे किताबनि में तमामु घणा मनक़ूल आहिनि, ज़िक्र आहिनि। त उन्हनि मां हिकिड़ो वाक़ियो इहो बि अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं पैदाइश थी त किसरा जा जेके महल जा कुझु सुतून जेके किरी पिया। हिकिड़ो वाक़ियो इहो बि ज़िक्र थिए थो त जेको मजूस जी बाहि जंहिंजी इबादत कंदा आहिनि उहा बाहि जेका आहे विसामी पई उन ॾींहुं, हालांकि 1000 साल गुज़री विया, 1000 साल ताईं उहा बाहि विसामी न हुई, पर उन ॾींहुं इहा विसामी वई। ॿियो हिकिड़ो शाम में हिकिड़ो दरिया आहे बुहैरा सावा चवनि था, उहो बि ख़ुश्क थी वियो। इन खां अलावा बि काफ़ी शयूं ज़िक्र आहिनि, पर इहे जेतिरियूं बि शयूं आहिनि इन्हनि जी का हक़ीक़त न आहे, इहे सही सनद सां जेके आहिनि साबित न आहिनि। अक्सर रिवायतूं जेके अबू नुऐम जी दलाइल नुबुवा किताब आहे उन में आहिनि ऐं सभु ज़ईफ़ सनद सां आहिनि। सही जेको वाक़ियो आहे इहो हीअ आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सही रिवायत खां साबित आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि रअत उम्मी हिन हमलत बि, कि जॾहिं मुंहिंजी वालदा खे यानी कि मुंहिंजी पैदाइश जो हमल थियो हो त मुंहिंजी वालदा ख़्वाब जे अंदरि इहो ॾिठो त मूंखां हिकिड़ो नूर निकितो आहे, जीअं जेको आहे शाम ऐं बुसरा जा जेके महलात आहिनि उहे रोशन करे छॾिया आहिनि। इहा रिवायत सही आहे। बाक़ी इन खां अलावा जेके बि ज़िक्र अचनि थियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अचे थो त पैदा थियण वक़्तु सजदे में हुया या आसमान जी तरफ़ चहिरो मुबारक हुयो वग़ैरह, इहे सभु जेके आहिनि वाक़ियात मन घड़त आहिनि ऐं ज़ईफ़ रिवायतनि खां साबित आहिनि। बाक़ी सही रिवायत खां को बि वाक़ियो उनजो ज़िक्र नथो मिले। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।